त जंहिं दोस्त के कंहिं बि उनजे सियासी मुखालफ़ खे इहो गुमान आहे त अल्ताफ़ त ग़रीब जो ॿार हो, लखें करोड़े रुपया भटे में वरितई, चंदे में वरितई, धाड़नि थूरनि में कमायई। आऊं उनखे दावत ॾियण थो चाहियां त पंहिंजी माउ, पंहिंजी भेण, पंहिंजी ज़ाल खे वठी अल्ताफ़ जे घर में मोकिलिजो। शहीद सिंध तो सा वचन, शहीद सिंध तो सा वचन। गिरफ्तार कयो। मुंहिंजा भाइरो त उहे सभु वञनि। अल्ताफ़ जे घर ऐं ॿारनि सां मुलाक़ात, उन्हनि जी रहणी कहणी, उन्हनि जी ज़िंदगी जो दोस्तों अल्ताफ़ पंहिंजो पाण मौत खे घणई दफ़ा ॾिठो, उनजो मुक़ाबिलो कयो। हुन पंहिंजे ॿिनि साथियुनि हसन तुर्क ऐं अली मोहम्मद राजपूत, गुल मोहम्मद पोइ उन पुलिस जे हथां शहीद थियो, त उन्हनि जा हुन लाश खयां। हुनजी सिंध जी मज़ामत कंदे हिकिड़ी अखि में गोली लॻी, हुनजी हिकिड़ी अखि ज़ाया थी वई। हिकु अखि सां हू सिर्फ़ु ॾिसी सघंदो हो ऐं हिकु अखि हुनजी ज़ाया थी चुकी इन ई मज़ामती तहरीक में। त दोस्तो साथियो, उहो अल्ताफ़ जिसकाणी जेको मां सम्झां थो त सिर्फ़ हिन रोड ते बीठल हुजे ऐं दुश्मन जो डंभ साम्हूं ईंदड़ हुजे त रुगो अल्ताफ़ हुननि जी अखियुनि में ॾिसे अखियूं खणी त उन्हनि खे हिमत न थींदी त उहे अल्ताफ़ ते बंदूक सिधी करे सघनि। अल्ताफ़ जो नालो एतिरी जुरत, गैरत, बहादुरी जो
ओञाण हो त अल्ताफ़ खे को हिकिड़ो बेकार क़िस्म जो माण्हू हिकिड़ो टके जो माण्हू ईअं निकिरे ऐं प्लानिंग करे ऐं मोटरसाइकिल ते 2-4 ॼणा चढ़नि कलाशन कोफ खणी अल्ताफ़ खे मारे हलिया वञनि। अॼु बि असांजो पूरो पूरो गुमान आहे। अॼु असां टीजो ख़तम करे अल्ताफ़ जे खूनी जा पेरा खणणु शुरू कंदासीं। असांजो गुमान आहे त उन जे क़त्ल जे पोयां सियासी हथ कंहिंजा हथ सियासी हथ। जेकॾहिं कंहिं एजेंसी मारियो आहे त उहा वज़ाहत करे त अल्ताफ़ हुसैन अल्ताफ़ जिस्कानी ते नाराज़गी हुई, अल्ताफ़ जिस्कानी ही कयो ऐं अल्ताफ़ जिस्कानी खे इन करे ठिकाने लॻायो वियो आहे। असीं चऊं था त असीं सिंध जा हिलाली पुट आहियूं। असांजो अहद पंहिंजे मादरे वतन सिंध सां आहे त असीं इन सिंध खे ख़ुशहाल ॾिसणु घुरूं था। सिंध जे ग़रीब ऐं पोरियतनि खे जेके सिंध जा हक़ीक़ी वारिस आहिनि, टोपी पटे अजरक जा वारिस, उन्हनि खे सिंध जो मालिक ऐं हाकिम ॾिसणु चाहियूं था। ही जागीरदार वॾेरा मीर पीर जेके इक़्तिदार ते सदियुनि खां कब्ज़ो करे वेठा आहिनि, जिन सिंधियुनि खे निंढनि को बेवस करे सॼी सिंध खे तबाही बर्बादी जे हवाले कयो आहे। जिथे रोज़ नियाणियुनि जूं इज़तूं ऐं असमतूं लुटजनि थियूं, मासूम नियाणियुनि सां ज़िना कई वञे थी, लखे नौजवान ॿार बेरोज़गारी अज़ाबनि में ख़ुदकशियूं कनि था, पीअण जे पाणी खां महरूम थर जा मासूम बच्चा बुख विघे मरनि था ऐं सॼी सिंध बघरनि जे हवाले वहशियुनि जे हवाले आहे। सॼी सिंध खे बाज़ार जो सौदो बनाए तीनवाल कयो वियो आहे। अहिड़ी सिंध जी मुक़दर तब्दील करे, सिंधियुनि जो मुक़दर तब्दील करे असीं बावकार सिंध ठाहिण था चाहियूं। असीं पाकिस्तान जा मुखालिफ़ न आहियूं। असीं पाकिस्तान खे टोड़ण वारनि जा हामी ऐं साथारी न आहियूं। असीं पाकिस्तान खे हिकिड़ो जमहूरी मुल्क बनाइण घुरूं था, हिकिड़ो इंसानी वकार वारो पाकिस्तान जो मुआशिरो ठाहिण चाहियूं था। इन मुआशिरे जी सज़ा सिंध खे ग़ुलामी ज़िलतुनि मां कढी शानदार वतन ठाहिण, क़ौम खे बुख ऐं ज़िलतुनि मां कढी बावकार क़ौम ठाहिण जी जेकॾहिं सज़ा गोलियूं आहिनि, वाट ॾींदे क़त्ल आहिनि, त इहो ऐलान करे ॿुधायो वञे असांखे इहा गोली क़बूल आहे। असांखे पंहिंजे वतन जे लाइ इहा गोली क़बूल आहे। जेकॾहिं रियासती एजेंसियुनि जो इन में को अमल दख़ल कोन्हे त पोइ असीं चवणु चाहियूं था त असां सां गॾिजी अल्ताफ़ जिस्कानी शहीद सिंध, अल्ताफ़ अॼु खां वठी छा आहे? शहीद सिंध आहे। उहो शहीद सिंध आहे ऐं शहीद सिंध अल्ताफ़ हुसैन जे कातिलनि जी ॻोल्हा में असांजी मुकमल मदद कई वञे। असांजी मुकमल मदद कई वञे। ही पुलिस, ही समूह जेके इदारा आहिनि, उहे पंहिंजो मुकमल खोजना, मुकमल वसाइल इस्तेमाल करे अल्ताफ़ जे कातिलनि जी ॻोल्हा कई वञे ऐं तव्हां इहो मुतालबो करियो था या नथा करियो?